अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फ़लाह आख़िरत में आऊं आहियां इंजीनियर शफ़ीउंद लाखो। अॼु मुंहिंजो जेको मौज़ू आहे 14 अगस्त जे लिहाज़ सां पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं आहे। अॼु मां प्रोग्राम पाकिस्तान जे लाइ ठाहियो आहे त असां पाकिस्तान खे कीअं तरक़ी ॾियारे सघूं था, पाकिस्तान छो ठाहियो वियो हो, कहिड़ियूं असांजूं इन में ख़ामियूं आहिनि जिन खे असांखे ओवर करिणो आहे। लेकिन इन सां गॾोगॾु मां इंट्रोडक्शन करायां थो पंहिंजी धीउ जो, ईमान शफ़ी लाखो। हिन जी तालीम अरबीअ में थी आहे मके मुकरमा में, ऐं सॼी काफ़ी अरसो हिन गुज़ारियो आहे। उन खां पोइ हीउ सिविल इंजीनियर बि आहे ऐं ग्रेजुएट बि आहे। अल्हम्दुलिल्लाह हीउ मूं वांगुरु लैपटॉप ते ॻोठनि में, शहरनि में, माइनि में दर्स बि करे थी। तंहिंजे करे मां हिन खे इंट्रोडक्शन इन लाइ करायो थो त जीअं हीउ जेको अॼु जुमे ते हीउ दर्स हले थो, लेकिन अॻिले जुमे ते हीउ साॻियो ई हिन लैपटॉप सां दर्स कंदी सूरह यासीन जे बारे में। त मां इन लाइ तव्हांखे इंट्रोडक्शन करायो आहे त अलाह कंदो त हीअ बि हिन दीन जे कम में मूंसां गॾु शामिलु रहंदी। ऐं छाकाणि त हिन जी सम्झो त अरबिक ॼण मदर टंग आहे त हीअ मूंखां वधीक सुठो तव्हांखे एक्सप्लेन करे सघे थी। हाणे असां अचूं था अॼु पंहिंजे मौज़ू ते। 14 अगस्त याने हीअ छा आहे 14 अगस्त? त हिन पाक वतन जी क़िस्मत में जेको चिमकणु लिखियलु आहे उन खे हासिलु करिणो आहे। तंहिंजे करे तोही जो नारो आहे, उमेद जो परचम आहे, ऐं मुंहिंजी ऐं तव्हांजी धरती ही असांजो मौसम आहे। हिन ख़ाक पे असां क़ुर्बान थियूं, उन जा ई दीवाना आहियूं। मां पाकिस्तानी आहियां, मां पाकिस्तानी आहियां। लेकिन सवाल थो पैदा थिए थी, जेका 14 अगस्त असां पाकिस्तान ठाहियो हो, इहो कहिड़े मक़सद लाइ ठाहियो? इन जो मक़सदु उहो ई हो जेको क़ुर जो मक़सदु आहे। क़ुर जो मक़सदु छा आहे त क़ुर हकीम जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त अहिड़ी सोसाइटी पैदा कई वञे जेका सिरात मुस्तक़ीम ते हले, ग़रीबनि खे हक़ मिलनि, ठगियूं न थियनि ऐं रुश्वतूं ख़तमु थियनि। इन लाइ हर शख़्स खां सूरह फातिहा, अॼु मुंहिंजो मौज़ू आहे क़ुर, पाकिस्तान ऐं सूरह फातिहा जो पाण में तालुक़ु। त सूरह फातिहा जो इक़रार कराइणु चाहे थो त हर वक़्तु माण्हू जे ज़हन में रहे त हिन जो ज़िंदगी जो मक़सदु अहिड़ी सोसाइटी पैदा करणी आहे जेको क़ुर जो मक़सदु आहे। क़ाइद आज़म छा चए त इस्लामिक प्रिंसिपल टुडे आर एज़ एप्लीकेबल टू लाइफ एज़ देवर 1300 ईयर्स अगो। चए थो त इस्लाम हे क़ुर जा जेके क़ानून आहिनि अॼु बि उहो ई लागू मुमकिन आहे हिन मुल्क में। ऐं जेकॾहिं केरु इहो नथो सम्झी सघे त उहे सायो करे चाहिनि था बदमाशी करणु ऐं प्रोपेगेंडा करणु त जेको पाकिस्तान जो जेको क़ानून आहे बेकार थी चुको आहे ऐं जेको आहे सो इन मां शरीयत नथी निकिरे। वरी मां क़ाइद आज़म जो फ़रमान खे खणां थो जेको 11 सितंबर 1948 में चई तुम जानते हो कि जब मुझे एहसास होता है कि पाकिस्तान बन चुका है तो मेरी रूह को किस कदर इत्मीनान होता है। चए थो कमु ॾाढो मुश्किल हो, लेकिन मां हिन अकेलो न पे करे सघियो। मुंहिंजो ईमान आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रूहानी फैज़ आहे त पाकिस्तान वजूद में आयो आहे। हाणे पाकिस्तान जो फ़र्ज़ु आहे त उहे ख़िलाफ़ राशिदा जो नमूनो ठाहिनि ऐं ख़ुदा पंहिंजो वाइदो पूरो करे मुस्लमाननि खे ज़मीनी बादशाह ते, माना पाकिस्तान ठहियो आहे कहिड़ो त जेको आहे सो ख़िलाफ़त राशिदा जो नमूनो, माना अदुल इंसाफ़, केरु रुश्वत न वठे, केरु ठगी न करे, केरु मिलावत कोन करे। इन जो मक़सदु पाकिस्तान जो आहे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन छा मतिलबु आहे? अल्हम्दुलिल्लाह इन जो मतिलबु आहे त अल्लाह रब्बिल आलमीन क़ुर जे ज़रिए जेका बैनुल अक़वामी निज़ाम क़ाइमु कयो आहे, हर लिहाज़ सां क़ाबिल तारीफ़ आहे, इन में को नुक़्स कोन्हे को। इहो आहे असां अलाह जी तॾहिं था तारीफ़ कयूं। रब्बिल आलमीन जो मतिलबु आहे त अलाह ताला सिर्फ़ु अफ़राद जी तरबियत नथो करे, पर इंसानी ग्रुप लाइफ, ख़ानदान, क़बीला, ज़ातियूं, अक़वाम, बैनुल अक़वामी, उन जी बि क़ुर तरबियत थो करे। इन तरबियत जो मक़सदु इंसान पंहिंजी इंसानियत खे तरक़ी ॾेई अलाह ताला जी तरफ़ वधे। तंहिंजे करे रब्बिल आलमीन त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रब मोकिलियो, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। उन खे बि जेको आहे सो सभिनी जे लाइ रहमत करे मोकिलियो। जर्मन जे लाइ, चीनी जे लाइ, अमेरिकन लाइ रहमतल आलमीन असांजो कमु आहे त उनखे पहुचाइजे। बाक़ी अलाह फरमाए थो त हीउ जेको क़ुर चरियो आहे वमा हूअ बिक़ौल शैतान रजीम, हीउ कोई शैतान कोन लिखियो आहे। ऐं न तज़वुन, पोइ तव्हां अहिड़े क़ुर खे छॾे केॾे था वञो? तव्हां ठगनि जे चवण ते, मौलवियुनि जे चवण ते क़बरुनि यारो मुआ पिया हो, शिरक पे था कयो, हराम था खाओ, सभु तव्हांजे लाइ जाइज़ करे छॾियो आहे शैतान। त चए थो हीउ क़ुर पढ़ो, इन खे सम्झो। तंहिंजे करे जेको अल्लामा इक़बाल चए थो तुम उसे बेगाना रखो, जेको शैतान आहे उन जी मजलिस शूरा मां हुन कढियो आहे एक्सट्रैक्ट अल्लामा इक़बाल। तुम उसे बेगाना रखो आलम किरदार से ता बसाते ज़िंदगी में उसके सब मोहरे हो मात, माना केर बि हिन शैतान जी मुखालफ़त न करे। ख़ैर उसी में क़यामत रखे मोमिन ग़ुलाम,
छोड़ कर औरों ख़ातिरे जहां बेसबाद। माना मुस्लमान ग़ुलाम रहनि, वॾेरनि जा ग़ुलाम रहनि, ऑफिसरनि जा ग़ुलाम रहनि, इन्हनि खे एतिरी मानी न मिले जो ख़ुदि सर थियनि। बसि चए थो मस्तु रखो ज़िक्र फ़िक्र हिकु सुबुगाई में, माना सॼो ॾींहुं मस्जिद में रुगो दर्स ॾियो, निमाज़ूं पढ़ो बाबा, निमाज़ूं पढ़ो, तव्हांखे मुल्क सां को वास्तो कोन्हे को तव्हांजो कमु न आहे। पुख़्ता कर दो मज़ाज ख़ानकाही में से, माना हे बसि वेठा हुजनि, वेठा सजदा करें, निमाज़ूं पढ़नि, पर मुल्क जे हालात इन्हनि खे परवाह न करे। उन खां पोइ रहमान रहीम, इन्हनि ॿिन्ही लफ़्ज़नि जो मादो रहम, माना जेको माउ जे पेट में ॿारु ॼमे थो, जंहिंखे सभिनी जी ख़बर आहे, ऐं इन सलूक खां मालूम थियो जो माउ पीउ पंहिंजे औलाद सां जेको रहम करे थी, इहो आहे रहमान रहीम। मालिक योमद्दीन, हाणे मालिक योम माना हिसाब किताब जो ॾींहुं। अलाह ताला बेशुमार मख़लूक पैदा करे इंसान खे हाकुम कयो आहे, ऐं उन्हनि खां कमु वठे थो, माण्हू फ़ाइदा खणनि था, त अहकमल हाकमीन पंहिंजे नाइब खां ज़िमेदारियुनि जो हिसाब कोन खणंदो। जेके माण्हू उनजो इंतकार कंदा त मूंखे हिसाब नाहे ॾियणो, त कोई इंसान न आहिनि, पोइ जानवर आहिनि। जेके रुश्वतूं वठी ऐं ठगियूं कनि था, पोइ इहे जानवर आहिनि, छो त उन्हनि खे अहसास ई न आहे त असांखे को हिसाब किताब ॾियणो आहे। क़ाइद अज़म छा चयो आहे? इस्लाम गिव्स अस कंप्लीट कोड। चए थो इस्लाम जेको शरीयत आहे, क़ुरान ऐं रसूल ऐं सुन्नत, हिकिड़ो कंप्लीट वे ऑफ लाइफ आहे। इट इज़ नॉट ओनली रिलीजन, हीअ रुगो मज़हब न आहे, बट इट कंटेन्स लॉज, ही कानून आहिनि हिन में, फिलासफ़ी, पॉलिटिक्स। इन फैक्ट इट कंटेन्स एवरीथिंग, इन में हर शइ आहे दैट मैटर्स टू मैन फ्रॉम मॉर्निंग टू नाइट, सुबुह खां राति ताईं जेको कमु आहे। द फाउंडेशन ऑफ आवर इस्लामिक कोड इज़ दैट वी स्टैंड फॉर लिबर्टी। असांजे इस्लाम जी जेको बुनियादी अक़ीदो कहिड़ो आहे त असांखे आज़ादी खपे, इक्वलिटी, असां सभु बराबरि आहियूं, न केरु वॾो आहे को नंढो आहे, कंहिंखे बि न चाहे त ॿिए खे पेरें पवे या हुनखे सजदा करे या गोॾनि ते हथु रखे, ऐं पाण में यारी दोस्ती हुजे। इहा क नअबुदु व इहा क नस्तईन। सूरे फातिहा में असां अलाह खे चऊं था त अलाह साईं असीं सिर्फ़ु तुंहिंजी अकेले खे इबादत कंदासीं, व इहा क नस्तईन, घुरणो हूंदो तोखां घुरंदासीं। असां जहिड़ा त हिक ॿिए सां मदद करे सघनि था, तावनु अलल बिर व तक़वा, लेकिन हिकिड़ो जेको मरी वियो आहे उन सां असांजो वास्तो ई न आहे, उहो असांखे कीअं मदद ॾींदो? उन पंहिंजी प्रॉपर्टी बि उनजी वारसनि में विराइजी वई त हू तव्हांखे छा ॾींदो? इहो आहे इहा क नअबुदु व इहा क, याने इहा क नअबुदु, असीं तुंहिंजी बंदगी करियूं था, असीं तुंहिंजी हुकूमत तस्लीम कयूं था, तुंहिंजे किताब दस्तूर क़ुरान हकीम जे कंहिं हुकुम जी सरताबी कोन कंदासीं। तंहिंजे करे हिन मुआशिरे में जेके इंटेलिजेंट माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि खे खपे त क़ुरान जे गो थ्रू कंदा, उन खां पोइ हे थी वेंदा उलिल अलबाब, कम कहिड़ा कंदा? ज़ुल्म खे मिटाईंदा, मज़लूम में मदद कंदा, सूरे निसा आयत नंबर 75। माल ऐं जान सां जिहाद कंदा, सूरे तौबा आयत नंबर 49। काफ़रनि ऐं मुनाफ़िक़नि सां जिहाद कंदा, सूरे तहरीम आयत नंबर। ऐं पोइ इहे इन्हनि जो नालो आहे अलाह जा शींहं, ऐं इहे जन्नत में वेंदा। उन खां पोइ इहा क नस्तईं जो मतिलबु आहे त असीं तोखां मदद घुरूं था, सिर्फ़ु तोखां। इहा क जो मतिलबु आहे अलाह साईं तोखां सवा असां कंहिं बि मुए खे कोन छॾींदासीं। जिन जा ऐं अलाह जा सभु जेके वली आहिनि हिन वक़्तु बि जन्नत में वेठा आहिनि, अछनि पखियुनि जंहिंमें हुनजो रूह पियल आहे। वरी जेके शहीद आहिनि से वरी सावनि पखियुनि में अलाह सां अर्श ते रहनि था। जेके ॾोहारी आहिनि, जेके नापास आहिनि, कारनि पखियुनि में, उहे जहन्नम में सुबुह शाम घुमाइनि था। त हिते क़ब्र में कंहिंजो रूह ई कोन्हे को। तंहिंजे करे इहा क नस्तईन, असां सिर्फ़ु तोखां मदद घुरूं था, यानी असांजी जेका ज़िमेदारी क़बूल कई आहे उनखे पूरे करण लाइ असांखे ज़रूरत आहे अलाह साईं तुंहिंजी, उहो तोखां ई असीं हासिलु करे सघूं था। एदिन सिरातल मुस्तक़ीम जो मतिलबु असांखे सिधे रस्ते थियल आहे। एद हिदायत मां लफ़्ज़ निकितल आहे, जंहिंजी माना आहे रहनुमाई करणु, यानी जिते पहुचणो आहे उते पहुचणु, उन मंज़िल जो रस्तो ॾसणु ऐं हलाइणु। सो एदिन सिरातल मुस्तक़ीम, अलाह साईं असांखे सिधे रस्ते ते हलाए। सिरातल लज़ीन अनअमत अलैहिम, उन रस्ते ते जिन ते तो इनाम मुक़ररु कयो आहे, जंहिंजे रस्ते ते तो इंसान खे जन्नत ॾींदे। इन मां मालूम थियो त सिरात मुस्तक़ीम जो ॻोल्हणु ऐं सोसाइटी तलब इंसानी फितरत जो तक़ाज़ो आहे। तव्हांजी फितरत में आहे त तव्हां क़ुर खे माना सां पढ़ो, नबी साईं सुन्नत खे पढ़ी ऐं उन सोसाइटीअ जी तलब कयो, ऐं इहो तव्हांजी फितरत में आहे। जेकॾहिं केरु हिन में कोताही थो करे त ख़ुदि लाइ खे मलामत आहे। इन जो मिसाल हीअं आहे त हिकिड़े माण्हूअ खे बुख लॻी आहे या उञ लॻी आहे, ख़ुराक पाणी तलाश नथो करे, वेठो आहे चुप करे, न को कंहिंखां मानी थो घुरे, न को पाणी पीए थो, त उनजी ज़िमेदारी उन ते ईंदी ऐं पाण ई लाइ खे मलामत आहे, मरी वेंदो। त जेका अलाह ताला हिन क़ुर ॾिनो आहे, अहिड़ी सोसाइटी जी तलब करणु, उन जे लाइ जदोजहद करणु असांजो कमु आहे। न कंदासीं त जीअं माण्हू हिकिड़ो मानी नथो तलब करे, पाणी नथो करे, त आख़िर बुख जीअं मरी वेंदो। हे जेके पब्लिक सर्विस कमीशन में आहे, ॾोकड़नि ते नौकरियूं था ॾियनि। हाणे वरी रिपोर्ट मां कल्ह लेटर ॾिठी त चए थो DSP 9 करोड़, असिस्टेंट कमिशनर 7 करोड़ ऐं मुख़्तियारकार 4 करोड़। हाणे इहे खुलियो किसो हले पियो थो, हे नौजवान छोकिरा रोडनि ते वेठा आहिनि, आहे केरु जो हुननि खे कन ॾिए, आहे केरु जो हुननि खे ॿुधे।
जेको नथो ॿुधे माना इहो पैसो उन्हनि ताईं वञे थो, हराम उन्हनि जे ॻीचे में पए थो, तॾहिं त नौजवान खे बाग़ी था कनि। ऐं इन मसइले में मां त चवंदुसि त उन्हनि अदारनि खे बि चवंदुसि त भाईजान, हे जो नौजवान सिंधियों का नौजवान दर बदर घूम रहा है, इनको नौकरी मेरिट पे नहीं मिलती, करप्शन आम है, पैसों पे नौकरियां हो रही हैं, तो क्या आपके ये बच्चे नहीं है कि इनका ख्याल रखो। अच्छा, हाणे ब्रेक वठूं था। जी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में मां आहियां शफ़ी मंद लाखो। ॻाल्हि हले पई त हीउ जेको 14 अगस्त मल्हायूं था, इन में असां कहिड़ा स्टेप वठूं त हीउ मुल्क जन्नत थी वञे, असां सभिनी जे लाइ बहितर थी वञे। हाणे जेका करप्शन आहे इन जा 4 क़िस्म आहिनि, 5 क़िस्म। हिकिड़ो त आहे मिसाल तौरु प्रोजेक्ट में कमीशन ॾियनि था। अॻे ज़माने में 8-10% कमीशन ईंदी, पोइ अकाउंटेंट अधु % खणंदो, इंजीनियर 2 या 3% खणंदो। ठीकु आहे, हिननि जूं पघारूं घटि आहिनि, उन प्रोजेक्ट में इहो प्रोविजन शुरूअ खां हलंदी थी। हाणे त 50-60% माना प्रोजेक्ट थिए ई कोन। हाणे त इहो थो थिए त प्रोजेक्ट कोन थींदो, छाकाणि त जेकॾहिं 50-60% वर्क आर्डर ते तव्हां वठंदव त इन करे मां बि छॾे ॾिनी आहे, कंसल्टेंसी मां बाणी नथो करे सघां। उन खां पोइ ॿिए नंबर ते करप्शन इन रेवेन्यू रिकॉर्ड, वॾे में वॾी करप्शन आहे। 3 नंबर ते ख़तरनाक करप्शन इन जस्टिस, ऐं वरी आहे करप्शन इन इरीगेशन, वाटर डिस्ट्रीब्यूशन। जेके अमीर माण्हू आहिनि हणियो खंड ॾियो, पंहिंजूं ज़मीनूं आबाद कनि, पुछड़ीअ जा माण्हू सुकनि पिया था। पर वॾे में वॾी ख़तरनाक करप्शन आहे करप्शन इन गवर्नमेंट जॉब्स इन सिंध पब्लिक सर्विस कमीशन एंड अदर्स। इन जहिड़ी करप्शन जो जेको कॉन्सिक्वेंसिस न आहिनि। हिकिड़ो नौजवान चाहे ग़रीब जो घर जो आहे, पढ़े थो, सॼी राति जागे थो, पढ़ी अखियूं वीचारे जूं थी थियूं वञनि, मार्कूं सुठियूं थो खणे, इंटर में मिसाल तौरु फर्स्ट क्लास खणे थो, BA में खणे थो, हाणे पेपर में वेहे थो पब्लिक, उन में बि 90 मार्कूं थो खणे, वाइवा में हुन खां ॾोकड़ नथो ॾेई सघे 7 करोड़ या 9 करोड़, त वाइवा में फेल कयो। अड़े बाबा, वाइवा छाजे लाइ आहे? वाइवा जी ज़रूरत ई कान्हे का। छा इंसानु कोन ॻाल्हाए सघंदो? छा वाइवा विझबी आहे त ॻाल्हाए सघे थो, ज़बान कटियल त कोन अथसि, या ॻाल्हि सम्झे थो न, इहो ई हूंदो आहे न, नालो पुछबो कि न वाइवा ते मार्कूं। अल्लामा इक़बाल चए थो, ज़िंदगी मिली थी रब की इबादत के लिए, वक्त गुजर रहा है कागज़ के टुकड़े के लिए, ये न कफन में जेब है न कब्र में अलमारी, कमाल की बात तो ये है कि मौत का फरिश्ता रुशवत बि नहीं लेता। पोइ छाजे लाइ था ॾोकड़ कढी कयो? इहे जेके रुशवत वठी पंहिंजे ॿारनि खे था खारायो त माना इहे बि ख़राबु थियनि। ऐं इहे ॿार तव्हांखे पादर हणंदा क़यामत जे ॾींहं ते, बाबा तो असांखे हराम छो खारायो? छो बाबा तो ॾोकड़ वठी हिकिड़े ग़रीब खे न ॾिनी, ॿिए जंहिं रुशवत ॾिनी उन खे ॾिनी। हाणे जेके रुशवत ॾियनि था 9 करोड़, इहे ख़बर अथई छा था कनि? इहे बैंक मां जा बनी रखाए लोन था वठनि, उनखे चवंदा बसि नौकिरी मिलंदी, DSP थींदुसि, महीने में तोखे पैसा कढी ॾींदुसि। पर महीने में कंहिंसां त कढी वेंदो, पर अॻिते बि जारी रखंदो। या एॾी करप्शन आहे जंहिंजा कॉन्सिक्वेंसिस जेकॾहिं पोयां ॾिसनि तॾहिं बि ख़राबु, अॻियां ॾिसनि ख़राबु। अलाह खां डिॼो, ख़ुदा ऐं अलाह जे रसूल खां डिॼो, इहा त करप्शन तव्हां बंदि कयो। चए थो, एक दिन बीमारी ने दौलत से कहा, आहे उर्दू में, तुम कितनी खुश नसीब हो कि हर कोई तुम्हें पाने की कोशिश करता है। बीमारीअ चयो दौलत खे, चई त तूं ॾाढी ख़ुशि नसीब आई, सभु माण्हू चवनि था त असांखे पैसो हुजे, और मैं कितनी बदनसीब हूँ कि हर शख़्स मुझसे दूर भागता है। मां बीमारीअ खां हर को नफ़रत थो करे। त दौलत चयसि, खुश नसीब तुम हो जिसे पाकर लोग अपने अल्लाह को याद करते हैं, और बदनसीब मैं हूँ जिसे पाकर लोग अपने अल्लाह को भूल जाते हैं। ये पाण में डिस्कशन पियूं कनि। हाणे जेकॾहिं असीं अचूं था, हिन वक़्तु पाकिस्तान जी कंडीशन इहा आहे त इंडिया ऐं पाकिस्तान, बांग्लादेश हिकिड़ो मुल्क हो, ऐं इहे जुदा थिया, एट अ टाइम जुदा थिया न, सरकम थिए सभिनी वटि साॻा आहिनि। हाणे जेकॾहिं अचूं था त हिकु इंडियन जो रुपयो आहे पाकिस्तान जे तक़रीबन 3 रुपए जे बराबरि आहे, 2.89। बांग्लादेशी टको 2.25 रुपए जे बराबरि आहे पाकिस्तानी जे। अफ़गानी 4 रुपया 22 पैसा पाकिस्तानी। यानी छा मसइलो आहे? यानी असां एॾो पोइते लुड़ी विया आहियूं। सिर्फ़ु सज़ा अलाह जी आहे, सज़ा अलाह जी आहे त तव्हांखे मुल्क मिलियो हो हिन क़ुर जे निज़ाम नाफ़िज़ करण लाइ, अदुल नाफ़िज़ करण लाइ, इंसाफ़ नाफ़िज़ करण लाइ, कोर्टुनि में इंसाफ़ क़ाइमु करण जे लाइ। तव्हां इहो ख़राबु करे छॾियो। तॾहिं अलामा को चयो, इतना झूठ मत बोलो कि तुम्हारे सच से भी एतबार हो। ऐं चवंदा असांजो मुल्क भलो, असांजो मुल्क ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां इंडिया ऐं पाकिस्तान जो पाण में भेट कयूं
the political system, India maintained an unbroken democratic tradition that ensured civilian leadership and regular. हाणे सवाल आहे त रसूलुल्लाह सल्लम छा थो फरमाए त माना असां मुनाफ़िक़ थी विया आहियूं न, पर लेकिन असांखे पाकिस्तान प्यारो आहे, असीं चऊं था इन्हनि जो रिफॉर्म थियणु खपे, मां पंहिंजी ज़िंदगी लॻायां थो त अदुल ऐं इंसाफ़ क़ाइमु थिए, छो त हीअ असांजो मुल्क आहे। हज़रत अबू हुरैरा रिवायत रसूलुल्लाह सल्लम फरमायो यकीनन मुनाफ़िक़ जूं कुझु अलामतूं आहिनि जंहिंखां हुनखे तव्हां सुञाणे सघो था, उनजो सलाम दुआ लानत आहे, माना ॻाल्हाईंदा ई गार ॾेई ॻाल्हाईंदा, और उनका खाना लूट मार आहे, माना हर वक़्तु रुश्वत वेठा खाईंदा, ऐं उनजी गनीमत में ख़यानत आहे, जॾहिं बि उनखे पावर मिलंदो ख़यानत कंदा, मस्जिद जे क़रीब घटि अचंदा, निमाज़ ताख़िर सां अदा कंदा, देरि सां, ऐं बेहद मुतकबर आहिनि, न मोहबत कनि था, न हिन सां केरु मोहबत करे थो, राति जो अहिड़ियूं काठियूं ऐं ॾींहं जो झगड़ालू ऐं शोर गुगा करण वारा थियनि था। अचूं था सूरे फातिहा जे अॻिते ग़ैरुल मग़दूब अलैहिम वलद्दालीन, ग़ैरुल मग़दूब माने जे मथां ग़ज़ब थियल बि न हुजे अलाह साईं, या जेके गुमराह थियल न हुजे। हाणे ग़ैरुल मग़दूब जो छा मतिलबु आहे? ग़ैर मग़दूब मिसाल अॻे ज़माने में ॾींदा त यहूदी ग़ैर मग़दूब आहिनि, लेकिन जॾहिं इस्लामी निज़ाम मौजूदु हुजे त जेके माण्हू जिहाद खां घबराइनि उहे इहे मग़दूब में आहिनि, ऐं जेकॾहिं इस्लामी निज़ाम टुटी वियो आहे जीअं असांजे मुल्क में, जंहिंजे लाइ क़ाइमु करण लाइ जिहाद जी ज़रूरत आहे, ऐं जेके माण्हू इन ज़रिए इनकलाब जे रस्ते वोट जे रस्ते इहो निज़ाम न आणण जी हिमत न कनि त इहे बि मग़ज़ूब आहिनि। ऐं उहे आलिम जेके जिहाद इनकलाब बचण जी कोशिशि कनि था, माण्हू खे चवनि बसि चुप करे वेठा हुजो, तव्हांजो वास्तो न, अड़े रुश्वत लॻी पई आहे, कमु कोन्हे, बाबा निमाज़ूं पढ़ो अलाह खे सॼो, ईअं कोन्हे। वरी छा आहे, मिसाल तौरु हे हिकिड़ो पीर थो गाॾीअ में लहे, मुंहिंजी वीडियो मां कोन थो हलाए सघां, तो चए तो पीर साहब गाड़ी से उतर रहे हैं, लोग उसके सजदा, माना अॻ ई हे कार बीठी आहे त माण्हुनि जो धण माण्हुनि जो सजदे में किरी पिया। अच्छा जेकॾहिं वीडियो मां कॾहिं हलाईंदुसि थी सघंदे, उहो पीर साहब लथो आहे, निहारे बि कोन थो माण्हुनि ॾे त अदा उथो उथो उथो, एॾो टेगर, अड़े माण्हू तुंहिंजा सजदे में पिया, तूं कार मां लथो आहीं त उन्हनि खे आधी कार, अदा भाउ मुंहिंजा इस्लाम में जाइज़ कोन्हे, अलाह खां सवाइ कंहिंखे सजो न, निहारे कोन थो, ईअं तकिड़ो हलियो थो वञे। हालांकि रसूलुल्लाह सल्लम छा थो चए, अनस काल लम यकुन शख़्सन अहब इलैहि में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, चए थो असांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक केरु बि प्यारो कोन हो। काल वकानू इज़ा रहू, पोइ अहिड़ा सहाबी जॾहिं अलाह जे रसूल खे ईंदे ॾिसंदा, लम यकूम त उथी बि कोन बीहंदा, लिमा या लमून मन किराहत ज़ालिक, छो त ख़बर अथनि त अलाह जे रसूल इन शइ खां मना कयो आहे त मां अचां त उथी बि न बीहो, ऐं हिते सजदा पैदा कराइनि, गोॾनि ते था माण्हुनि खे हथु रखाइनि। तंहिंजे करे माण्हू कंहिं इंसान खे सजदो करणु अलाह खां सवाइ, चाहे ग्रीटिंग लाइ, रेस्पेक्ट जे लाइ, इहा बि हिकिड़ी निमाज़ आहे, ऐं इहा इस्लाम में जाइज़ कान्हे। तंहिंजे करे अल्लामा इक़बाल चवे थो, ए खुदाई है जो सजदों से मान जाता है, वरना ये इंसान तो जान लेकर भी राज़ी नहीं होते। उन खां पोइ चए थो ज़ालीन केरु आहिनि। जी ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम, प्रोग्राम फलाह आख़िर भली कार। अॼु असांजो मौज़ू आहे पाकिस्तान खे कीअं असां हिन दलदल मां मथे कढूं फातिहा जी रोशनी में। अॻिते तो ग़ैरुल मग़दूब अलैहिम वलद्दालीन, ज़ालीन छा आहे? मौलाना उबैदुल्लाह सिंधी लिखे थो त हमारे ज़माने में जो उलमा कुरानी सियासत को छोड़कर सियासत में किसी कौम की तकलीफ़ करते हैं वो मग़ज़ूब अलैहि की ज़द में आते हैं, और जो अंग्रेज़ी दान दूसरी कौम की सियासत की तकलीफ़ करते हैं वो ज़ालीन के शमाना। तव्हां ॿाहिरियों यूरोपियन स्टैंडर्ड पाकिस्तान में था लॻायो, इस्लामी निज़ाम खे ख़तमु करे छॾियो अथव, ऐं पोइ ॾिसो था हालत कहिड़ी आहे। हे वोट था ॻणियो, वरी उहो 47 45 या कमु ख़तमु। चए थो जेका ॻाल्हि तव्हां नथा सम्झो, ज़िमेदारी न खणो, उन शइ जी ज़िमेदारी न कयो, समझ बूझ खां जेको सियासी कमु कयो, न त ख़ामोश थी वेही रहो। हीअ जेको अंग्रेज़ आहे न, इन्हनि जॾहिं इंडिया में अचनि पिया त उन्हनि खे ख़बर हुई त असां मुस्लमान खां हुकूमत फुरींदासीं, छो त जॾहिं अंग्रेज़ अञा न आया हुआ इंडिया में त मुस्लमान हुकुमरान हुआ 1100 सालनि ताईं, ऐं जॾहिं अंग्रेज़ वञणु लॻा त वरी चवणु लॻा त हिंदू ॻाल्हि बि अची वञनि, छो अचनि हिंदू ॻाल्हि, 1100 ताईं मुस्लमान रहियासीं। तंहिंजे करे मुस्लमाननि जी ताक़त खे टोड़ण लाइ अंग्रेज़नि इहो कयो त हिन खे टुकड़ा कयो। पर छा थियो त हिननि अंग्रेज़ अची हिकिड़ो नओं सिस्टम शुरू कयो। 7 मार्च 1895 गवर्नर जनरल कानून ठाहिया आहिनि। कहिड़ो कानून आहे?
सरकारी तइलीम का मक़सद हिंदुस्तान में मग़रबी उलूम असां ताईं, माना हिते हले अंग्रेज़ीअ में, हाणे असां वटि बि अंग्रेज़ी में था हले। यार जर्मनीअ में केरु अंग्रेज़ी न ॻाल्हाए जॾहिं की साइंस टेक्नोलॉजी में टॉप ते थो वञे। उन खां पोइ फ्रेंच में केरु अंग्रेज़ी कोन थो ॻाल्हाए, उहे असां खां वधीक टेक्नोलॉजी में। उन खां पोइ तव्हां वञो चाइना में केरु हिकिड़ो लफ़्ज़ु अंग्रेज़ी जो कोन थो ॻाल्हाए। असां कुकड़ वांगुरु अंग्रेज़ी अंग्रेज़ी आई एम कमिंग ABC, कहिड़ी ज़रूरत आहे तव्हांखे ABC करण जी? पंहिंजी ॿोली पढ़ायो ॿारनि खे, उर्दू पढ़ायो, सिंधी पढ़ायो। त हिननि चयो त सरकारी तइलीम का मक़सदु हीअ आहे गवर्नर जनरल जा कानून जंहिंखे नफ़ज़ कयो वियो। चए थो सरकारी तइलीम हिंदुस्तान में मग़रबी उलूम सां ई इशात है, आइंदा से मुल्क की सरकारी ज़बान अंग्रेज़ी होगी, उलूम फ़नून की तदरीसी ज़बान भी अंग्रेज़ी में होगी। मशरक़ी उलूम के इशात पर आइंदा से कोई पैसा खर्च, जेको तव्हां सिंधीअ में पढ़ाईंदो, उर्दू में पढ़ाईंदो, ये मशरक़ी उलूम ते गवर्नमेंट को फिनांस न कंदी। तलबा को वज़ीफ़े देना कदीम तरीक़ा ख़तमु कर दिया, हाणे का बि न मिलंदी वज़ीफ़ो ॿारनि खे। ऐं पोइ इहो एक्ट नंबर 29 1235 हिजरी 1837 जे ज़रिए मुल्की कानून जो दर्जो ॾिनो वियो। तंहिंजे करे ज़ालीन जो वरी थो कयां त चए थो मौलाना उबैदुल्लाह सिंह त ऐसे जो लोग कहते हैं कि ज़माने में कोई शख़्स कुरान हकीम नहीं समझता वो ज़ालीन है। बाबा सिंधीअ में तर्जुमो आहे न, हे थो चए जेकॾहिं केरु चए त मां सिंधीअ में तर्जुमो कुरान जो पढ़ां थो सम्झ में कोन, इहो ज़ालीन इहो आहे। तंहिंजे करे अलामा इक़बाल चए थो जानता हूँ मैं ये उम्मत हामिले कुरान नहीं है वही सरमाएदारी बंदे मोमिन का दीन। जानता हूँ मैं कि मशरक़ी अंधेरी रात में बेयदे बेज़ा है पीरान हरम की आस्थान, असर हाज़िर के तकाज़ाओं से है लेकिन ये खौफ हो न जाए आशकारा शरह पे। चए थो लेकिन हे जेको मॉडर्न ऐं डिजिटल सिस्टम अचे थो, इंटरनेट अची वई आहे, यूट्यूब अची वियो आहे, फेसबुक अची वियो आहे, चए थो मां इन्हीअ दौर खां डिॼां थो त मतां मुस्लमाननि में इस्लाम ज़ाहिर थी पवे। त अलामा इक़बाल चए थो न त जीअं जीअं साइंस तरक़ी कई आहे त मूंखे शैतान थो चवे त साइंस जीअं तरक़ी कंदी त इस्लाम ज़ाहिर थींदो। वाक़ई ईअं आहे। हींअर जेके क़ुर जो आयतूं जॾहिं वीडियो ते अचनि थियूं, यूट्यूब ते अचनि थियूं, उन में साइंस जूं ॻाल्हियूं ॾिसी वॾा वॾा अंग्रेज़ मुस्लमान था थियनि। हाणे हिकिड़ो किताबु छपियो आहे इंडिया में काल्की, त चऊं इहो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असांजे इंडियन लिटरेचर में आहे। हाणे तव्हां करोड़ जा करोड़ मुस्लमान जेके आहिनि से हिंदू मुस्लमान थी वञो, इहो आहे असर हाज़िर जो तक़ाज़ो। तंहिंजे करे हीउ जेको आहे इहो हिकिड़ो मां तव्हांखे ॾेखारियो आहे, सिर्फ़ु पाकिस्तान न पर हीअ थर्ड कंट्री सभिनी में तक़रीबन इहो ई मसइलो आहे त मुल्क ते क़ाबिज़ आहे। असांखे इहो पाकिस्तान उन्हनि मुल्कनि खां डिफरेंट आहे। तंहिंजे करे अलामा इक़बाल चए थो वतन की फ़िक्र कर नादा मुसीबत आने वाली है, तेरी बर्बादियों के मशवरों हैं आसमानों में, ज़रा देख उसको जो कुछ हो रहा है होने वाला है, ये खामोशी कहाँ तक लज्जत फरियाद पैदा कर, ज़मीन पर तू हो और तेरी सदा हो आसमानों में, न समझोगे तो मिट जाओगे। हाणे हिते हिंदुस्तान वारो, हाणे सिधा चऊं पाकिस्तान वारो, तुम्हारी दास्तान भी न होगी दास्तानों में। आख़िर मुसीबत खां बचण जो कहिड़ो तरीक़ो आहे? रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो अला इन्हा सतकून फितनतुन, चई अॻिते हली वॾी आज़माइश थींदी। फ़कुल त साहबा पुछो मल मखरज में न, चई पोइ इन मां कीअं निकिरंदासीं? चई काल किताबुल्लाह, चई ही क़ुर पाक आहे जंहिंखे सम्झी पढ़ंदो, फ़ी नबा मां कान क़बलकुम, हिन में अॻियनि ज़माननि जो बि अहिड़ी सिचुएशन कीअं कवर थी आहे किसा आहिनि, व ख़बरुनि मां बादकुम, ऐं जेके शयूं अचियूं आहिनि उन्हनि जी बि हिन में इंफॉर्मेशन आहे, व हक़ुम मां बैनकुम, ऐं तव्हां कीअं पंहिंजा मामला कंदो उन जा बि कानून आहिनि। उहा फ़सुल लई सबिल हज़ल, हीअ पथर ते लकीर आहे, पाणीअ ते लकीर न आहे। लेकिन अंग्रेज़नि खे ख़बर हुई त मुस्लमान असांखे मारे छॾींदा, तॾहिं अॻु ई जेको आहे सो हिननि जॾहिं अचनि पिया त मिनिस्टर ऑफ द कॉलोनी क़ुर हथ में असेंबलीअ में खणी चए थो एज़ लॉन्ग एज़ मुस्लिम होल्ड दिस क़ुर इन देयर हैंड्स वी कैन नॉट रूल ओवर देम, वी शुड रिमूव द क़ुर फ्राम देयर हैंड्स आर एलिएनेट मुस्लिम फ्राम द क़ुर। चए थो मुस्लमाननि खे अजनबी करे छॾियूं। वरी विलियम गिलर्ड स्टोन जेको प्राइम मिनिस्टर 4 दफ़ा थियो आहे, चए थो एज़ लॉन्ग एज़ देयर इज़ दिस बुक देयर विल बी नो पीस इन द वर्ल्ड। क़ुर असांखे हिननि जे मथां हुक्मरानी करणी कोन ॾींदो। तंहिंजे करे हाणे आहे त असांखे छा करणु खपे? जेकॾहिं असां क़ुर जो निज़ाम क़ाइमु न कंदासीं त पोइ हे जेके आहिनि जिन चयो आहे त मिसाल तौरु मौलाना अब्दुल कलाम आज़ाद छा चयो, चई त जेको सो इहा साज़िश आहे अंग्रेज़नि जी, हे मुस्लमाननि पाकिस्तान ठाहे ऐं मुस्लमाननि खे टोड़नि था। वरी खान अब्दुल गफ़ार बि इहा ॻाल्हि कई। डॉक्टर मुख़्तार अंसारीअ चयो जेको कांग्रेसी लीडर हो, ऐं चई त न ईअं न थियणु खपे, मुस्लमाननि जी ताक़त टुटी वेंदी। असां 1100 साल हिंदुस्तान ते हुकूमत कई आहे। ऐं फ़खुरुद्दीन अली अहमद इहो बि जेको सो नेहरूअ जो हिकिड़ो एसोसिएट हो, उन बि चयो त जेको सो हीअं थियणु खपे। तंहिंजे करे नबी करीम फरमायो त जेकॾहिं हींअर अॻिते अहिड़ो ईंदो फितनो थींदो, चई हिन मां कीअं निकिरबो? चई त हिन क़ुर जे रस्ते। हाणे इहे जेके इंसान आहिनि अकुल वारा, इन्हनि जो कमु इहो आहे त क़ुर खे थ्रू पढ़नि ऐं पंहिंजो इहे उल अलबाब थींदा, इहे सभु ज़ुल्म ख़तमु कनि, इन्हनि खे अलाह जो शींहुं चइबो ऐं इहे जन्नत में वेंदा। तंहिंजे करे पाकिस्तान जे लाइ रिकमेंडेड छा आहे? नंबर 1
फिक्स द इकानमी, माना इकानमी खे स्टेबलाइज़ इकानमी, कर्ज़ न खणो ऐं सस्टेनेबल टैक्स बेस ठाहियो, स्ट्रेंथन गवर्नर, बिल्ड ट्रांसपेरेंट स्टेबल सिविलियन इंस्टीट्यूशन ऐं रूल ऑफ लॉ आणियो। उन खां पोइ पॉपुलेशन खे घटायो, उन खां पोइ इन्वेस्ट इन एजुकेशन, फंड यूनिवर्सल schooling and modern technical training to turn a young population into skilled workforce. Most importantly, restore merit in every walk of life, otherwise education system will collapse. जेकॾहिं ॿारनि खे नौकरियूं मेरिट ते न मिलंदियूं त डिग्रियूं वयूं तव्हांजूं। हाणे त MBBS में बि केरु दाख़िला न वठंदो, छो त ख़बर अथसि त नौकरी MBBS जी जेकॾहिं पब्लिक सर्विस कमीशन जे थ्रू थींदी त 4-5 करोड़ किथां आणींदासीं। तंहिंजे करे हींअर MBBS में दाख़िला जूं सभई यूनिवर्सिटियूं कॉम्पिटिशन कनि थियूं, ॿार पोइ ते हटी विया त को धंधो वञी कयूं। सिस्टम कोलेप्स थी वेंदो जेकॾहिं तव्हां मेरिट ते नौकरी न कई आहे, पब्लिक सर्विस कमीशन में नेक माण्हू तव्हां न विधा, तव्हांजो सॼो स्कूल सिस्टम ख़राबु थी वेंदो। हेल्थ केयर खे इम्प्रूव कयो, रेज़ लाइफ एक्सपेक्टेंसी ऐं एम्पावर वूमन, औरतुनि खे मुक़ाम जो, नौकरियुनि जो उन्हनि खे फील्ड में आणियो ऐं लीवरेज जोग्राफी, यूज़ इट्स पोज़ीशन, तव्हांजी स्ट्रेटेजिक पोज़ीशन तव्हां विच में आहियो, हेॾा हिंदुस्तान आहे, हेॾा ईरान आहे, इन्हनि जो कयो। उन खां पोइ हींअर अलाह जो शुक्र आहे जो असांजो प्राइम मिनिस्टर वञी नेटो ठाही आहे, कंहिंसां सऊदी अरबिया, पाकिस्तान, तुर्की। इहो सुठो कमु थियो आहे, लेकिन इनखे एक्सटेंड कयो। दिस शुड बी एनलार्ज टू इंक्लूड ईरान, अफ़गानिस्तान, बांग्लादेश, अफ्रीकन मुस्लिम कंट्री, इहे अञा इंक्लूड कयो। जीअं अंग्रेज़नि जो नेटो ठहियलु आहे, तव्हां इन नेटो खे वधायो। तंहिंजे करे चए थो त वे आर मुस्लिम बैड, इफ़ इस्लाम इज़ ट्रू वे आर मुस्लिम्स बैड, छाकाणि ॾोही असां इस्लाम जो को बि ॾोह कोन्हे को। हा, What is it? If a patient ignores the doctor's prescription, is it the doctor's fault? No. Exactly. Don't judge Islam by Muslims. Judge Islam by the Quran and the Prophets. लेकर मां तो पाकिस्तान लाइ दुआ करूं, कोई बुरा भला न कहे, ये पाकिस्तान मुल्क हमारा है, गद्दारों को निकाल बाहर फेंकेंगे, ये देश हमारा है, आबा व अजदाद ने दी कुर्बानियाँ हमारे इसमें शामिल, खून हमारा है, कोई करे न करे हम करेंगे खिदमत इसकी, ला इलाहा इल्लल्लाह की बुनियाद पर बना है ये मुल्क, हमें दीन से भी है प्यार, ये मुल्क भी हमें प्यारा है। अल्लाह पाक असांखे तव्हांखे न पाकिस्तान खे शाद आबाद रखण लाइ जेके मूं ॻाल्हियूं कयूं इन ते तव्हां गौर कयो ऐं मुल्क में मेरिट क़ाइमु कयो। जज जेके आहिनि सही जज जुडिशियल सिस्टम ख़तमु करे नेक माण्हू कोर्टूं क़ाइमु कयो, शरई कोर्टूं जिन वटि अची फ़ैसिला कनि। हे सभु जेको अंग्रेज़ी सिस्टम तबाह थी वियो आहे ऐं इन मां को कंहिंखे बि इंसाफ़ मिलण जी उमेद कान्हे का। अल्लाह ताला पाकिस्तान खे ज़िंदा रखे, पाईंदा रखे, ताबंदा रखे। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।